अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। पीपुल्स पार्टीअ जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारीअ चयो आहे त आर्मी चीफ जी ख़्वाहिश आहे त गिलगित बल्तिस्तान ऐं उन खां पोइ ॿियूं चूंडूं बि शफ़ाफ़ थियण। अस्करी क़यादत सां गॾिजाणीअ जी आजिया करण जोगी ॻाल्हि उहा आहे त आर्मी चीफ ख़्वाहिश ज़ाहिर कई त गिलगित में चूंडूं तकरारी न थियण घुरिजनि। आर्मी चीफ तरफ़ां कंहिं ख़ासि तरमीम ते ॻाल्हि ॿोल न कई वई। सदर आरिफ अलवीअ गिलगित बल्तिस्तान जे कानून साज़ असेंबलीअ लाइ चूंडुनि जी मंज़ूरी ॾेई छॾी। गिलगित बल्तिस्तान में आम चूंडूं 15 नवंबर आचर जे ॾींहुं थींदियूं। बिलावल भुट्टो ज़रदारीअ चयो त गिलगित बल्तिस्तान में चूंडूं शफ़ाफ़ न थियूं त क़ौमी सलामतीअ लाइ ख़तरा पैदा थींदा। नून लीग जी अॻुवाण मरियम औरंगज़ेब चयो आहे त ॿुधो आहे त समूरी सियासी क़यादत खे घुराए हसास मामलनि ते ब्रीफिंग ॾिनी वई। आउं अहिड़ी मुलाक़ात जे हक़ में न आहियां। इस्लामाबाद हाई कोर्ट में पेशीअ वक़्तु मीडिया सां ॻाल्हाईंदे हुन चयो त क़ौमी ऐं हसास मामलनि ते ब्रीफिंग पार्लियामेंट में थियणु घुरिजे हा। नौशहर फिरोज़ भोटी शहर अलॻि भुर्ट बिरादरी ऐं सोलंगी बिरादरीअ में प्यार जे परणे तां जहिड़ो। सोलंगी बिरादरीअ जा 2 नौजवान इम्तियाज़ अली सोलंगी ऐं रज़ा मोहम्मद सोलंगी गोलियूं लॻण सबबि मौक़े ते क़तल। ॿिन्ही धुरियुनि विच में चकरियूं ऐं फायरिंग हलंदड़। वॾी खूनरेज़ीअ जो ख़तरो। यादि रहे त 2 महीना अॻु भुर्ट बिरादरीअ जा 2 नौजवान क़तल थिया हुआ। इंतिज़ामिया तहरुक न वरितो। जाइ वारदात ते SSP इल्ताफ़ हुसैन लिगारी पहुची लाश तहवील में वठी सरकारी कार्रवाई थियण बैदि वारसनि हवाले कया। डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीर आबाद अबरार अहमद जाफ़र अॼु पीपुल्स मेडिकल यूनिवर्सिटी अस्पताल नवाब शाह जे MS डॉक्टर आसिफ रज़ा बिरोहीअ सां गॾु अस्पताल में एड्स कंट्रोल प्रोग्राम 40 बिस्तरनि ते मुश्तमिल यूनिट ICU वार्ड समेत जदीद MRI ऐं CT स्कैन मशीन जो इफ़्तिताह कयो। हुन चयो त शहीद बेनज़ीर आबाद जे अवाम सां गॾु सांगड़ ऐं नौशहर फिरोज़ ऐं वेझनि ज़िलनि जे अवाम खे फ़ाइदो पहुचंदो। उन मौक़े ते प्रोफेसर डॉक्टर मोहम्मद सालिह ख़ासकेली प्रोफेसर डॉक्टर रफ़ीक मेमुण ऐं ॿियनि डॉक्टरनि शिरकत कई। डिस्ट्रिक्ट नौशहर फिरोज़ पुलिस CI इंचार्ज यार मोहम्मद रिंद जवाबदार खुदा बख्श डूंग वटां 1 किलो 40 ग्राम चरसत करे गिरफ़्तार करे वरितो। फरीद देरो पुलिस जवाबदार बदरदीन मलाह जेको जतोई थाणे में क़त्ल जे केस में घुर्बल हुयो गिरफ़्तार करे वरितो। न्यू जतोई पुलिस रूपोश जवाबदार नादिर अलीअ खे गिरफ़्तार करे वरितो। ऐं जॾहिं त पटीदन पुलिस चोरीअ जे केस में घुर्बल जवाबदार यूसुफ राजपर खे चोरीअ जी मोबाइल समेत गिरफ़्तार करे वरितो। शुएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।